रोहिड़ी वेझो सस्ती बस्ती सखराबाद थाने जी हद में मलिक बिरादरी कंबर अली मलिक कुर्बान अली मलिक रजिब अली मलिक ऐं माई रहीमा जी अॻवानीअ में मासूम ॿार ऐं औरतूं साण करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त गुज़िरियल छंछर ते शाम जो असांजो नौजवान फाइक अली मलिक रोज़ानो जी रूटीन मुताबिक़ रोज़ी ख़ातिर रिक्शा काहे वियो जितां मुक़रर वक़्त ते न अचण सबबि असां संदसि ॻोल्हा शुरू कई पर किथे बि असांखे इन जो ॾस पतो न पियो। ॿिए ॾींहं ते मंझंदि आबाद थाणे जी हद आराई पुलिस चौकी ते रिक्शा जो पतो पियो जिते असां वञी पहुतासीं त पुलिस चौकी इंचार्ज ॿुधायो त असां मुक़ाबिलो करे रिक्शा छॾायो आहे। असांजी फायरिंग जे सबबि ॾोहारी भॼी विया। वरी उते मौजूद चौकी जे पुलिस एहलकार चयो त रिक्शा जो पेट्रोल ख़तम थी वियो, धाड़ेल गाॾी छॾे फरार थी विया। हाणे हफ़्तो गुज़री वियो आहे, असांजे नौजवान जो को ॾस पतो न पइजी सघियो आहे। थाणे ते एलसी बि दाख़िल कराई आहे। असां डीआईजी सखर एसएसपी सखर ऐं आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त असांजो नौजवान बाज़ियाब कराए ॾिनो वञे, न त असांजो एहतजाज जो दाइरो वधाइण जो हक़ रखूं था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची